एक बेहतरीन गुलकारा फौजिया सूमरे के बारे में। तो फौजिया सूमरे के पंहिंजे मुड़ुस तलाक छो ॾिनो ऐं उन खां अलावा हिकिड़ी महफ़िल में जलाल चांडियो ऐं फौजिया सूमरो आमो साम्हूं छो आया ऐं कहिड़ी ॻाल्हि जे करे ॿिन्हिनि फ़नकारनि हिक ॿिए खे कुझु गुफ़्ता बि ॻाल्हाया। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त इहे ॿई गुलकार सिंध जा हिकु नाले वारा गुलकार आहिनि। फौजिया सूमरो ऐं जलाल चांडिए हिकु तारीख़ रक़म कई आहे सिंध में, ऐं सिंध में अॼु 2025 ताईं तक़रीबन इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे 23 खां 24 साल थी विया आहिनि विछड़ंदे, लेकिन अॼु ताईं बि हज़ारनि जी तादाद में उन जा परस्तार ऐं उन्हनि खे चाहींदड़ सिंध में मौजूदु आहिनि। दोस्तों, हिकिड़ो प्रोग्राम थियो, तमामु बहितरीन ऐं वॾो प्रोग्राम हुयो, जंहिंजा कुझु स्क्रीनशॉट बि तव्हांजे आॾो रखूं पिया। त इन्हनि ॿिन्हिनि में फौजिया सूमरो स्टेज ते वेठी हुई ऐं जलाल चांडियो हेठि वेठो हुयो। त फौजिया सूमरे इहा ॻाल्हि कई त उमेदु आहे त जलाल चांडिए जे कंहिं बि महफ़िल में मां बतौर फ़नकार थी कोन वियो आहियां कॾहिं बि, ऐं जलाल चांडियो बि पंहिंजी रवायत क़ाइमु करे, ऐं मां जेका महफ़िल में वेठी आहियां इन में उमेदु आहे त जलाल चांडियो न ॻाईंदो। लेकिन जलाल चांडिए उन जे मुख़्तलिफ़ ॻायो ऐं जलाल चांडिए जी उहा महफ़िल तमामु घणी हिट थी ऐं अॼु ताईं बि 2025 में बि तमामु घणी ॾिठी पई वञे सोशल मीडिया ते उहा प्रोग्राम। ऐं उन में फौजिया सूमरे बि तमामु बहितरीन रोल अदा कयो हुयो ऐं फौजिया सूमरे बि तमामु बहितरीन पंहिंजा जलवा ॾसिया हुया। दोस्तों, सिंध जा तमामु ॿई पाए जा वॾा फ़नकार हुया ऐं अॼु ताईं बि उन्हनि जा लखे परस्तार ऐं उन खां अलावा ॿिन्हिनि फ़नकारनि जा हज़ारनि जी तादाद में एल्बम ऐं उन खां अलावा उन्हनि जूं कैस्टूं ऐं महफ़िल अॼु ताईं बि जेको आहे सो ॿुधा पिया वञनि। सोशल मीडिया जो दौरु आहे, हर शइ उन्हनि जी महफ़ूज़ आहे। दोस्तों, उन्हनि जूं हिकु हिकु कहाणियूं ऐं उन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जूं यादगिरियूं अॼु ताईं बि महफ़ूज़ आहिनि। दोस्तों, सिंध जी जेका गुलकार आहे फौजिया सूमरो, जंहिंखे कोयल ज़बान जो ख़िताब ॾिनल आहे ऐं उन पंहिंजे मुड़ुस छो उन खे तलाक ॾिनो। दोस्तों, हिकु अंदाज़े जे मुताबिक़ मुख़्तलिफ़ राया हूंदा आहिनि माण्हुनि जा। असां पंहिंजी हिन ॻाल्हि जी तस्दीक नथा करे सघूं, छाजे करे जो हिकु अंदेशो आहे त फौजिया सूमरो पंहिंजे मुड़ुस फौजिया सूमरे खे चयो त तूं ॻा न, ॻाइणु असांजो पेशो कोन्हे। लेकिन फौजिया सूमरे उन खे जवाबु ॾिनो, चयईं त मां ॻाईंदुसि ऐं मूंखे पंहिंजो कैरियर ठाहिणो आहे ऐं मां ॻाइण खां न मुड़ंदुसि। त पोइ इन ॻाल्हि जे करे उन खे पंहिंजे मुड़ुस तलाक ॾिनो हुयो ऐं हिकु साल हिकु अंदाज़ जे मुताबिक़ शादी थियण खां पोइ साल खां पोइ जेको आहे फौजिया सूमरे खे पंहिंजे मुड़ुस तलाक ॾेई छॾियो हुयो ऐं घरां कढी छॾियो हुयो। हालांकि सिंध जी हिकु मक़बूल तरीन फौजिया फ़नकार हुई ऐं इन में ॿियूं बि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थी थियूं सघनि, लेकिन असांखे जेतिरे ते ख़बर पई तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों, फौजिया सूमरे जे ज़िंदगी जे बारे में मुकमल डिटेल तफ़सीली वीडियो कहाणियूं ऐं किस्सा खणी ईंदासीं पंहिंजे चैनल ते। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।